थरपारकर जे डाहली तालुके में माकड़ जे नुक़सान सबबि आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। डाहली तालुके जे ॻोठनि सजण जो पार, भाडारी, भोजाणी, सलेमान सांद, लाखीणो, सजागरी ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ फसल खे तमामु घणो नुक़सान पहुचायो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त माकड़ खां पोइ हिन जे बचनि कंहिं बि फसल खे नाहे छॾियो, जंहिं सबबि संदनि वॾो नुक़सान थियो आहे। हाणे मकड़नि जा बच्चा फका नंढड़ा अची निकिता आहिनि, ज़मीन में ईअं पिया निकिरनि जहिड़ो गाह पियो फुटे ज़मीन मां, सफ़ा कारा फका अची का शइ कोन था छॾनि। हुननि चयो त को बि वटनि लड़ी न आयो। ज़िले नाज़िम अची ॾिसे त माकड़ कहिड़ी तबाही मचाई आहे। वज़ीर आला, वज़ीर आज़म ऐं असांजे जेको काउंसलर वग़ैरह आहिनि उन्हनि खे असां अर्ज़ु था कयूं त असांजे जेके ग़रीबनि जा ॾिठो वञे ऐं असांजा कुझु अवां जे जेको अवां में थियो उहो कोशिशि कयो त हिननि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। ऐं हाणे जेको फ़सुलु पची चुको आहे, हाणे पचियल जेको फसल हुनखे ख़तमु करण जी लॻा पिया आहिनि। ॻोठाणनि अपील कई त माकड़ जे ख़ात्मे लाइ जोॻा उपाउ वरिता वञनि, जीअं संदनि रहियल फसल तबाह थियण खां बची सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।